Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. रूम में व्यायाम तो होता रहंदो मुझे पोयां अची वई आयो मुसा ज्यादती करण जी कोशिश कई पो छा तो खपे तोखे? ॾिसो मां तव्हांजे नाले सां हिकु USB मोकिलींदुसि। उन USB में उहा रिपोर्ट मौजूदु आहे जंहिं ते जे सालिक कमु करे रहियो हो। छा तूं मूंखे ऑर्डर पियो ॾीं? न सर न, मां त तव्हांजे चैनल जे फ़ाइदे जी ॻाल्हि थो कयां। अच्छा तुझी जाइ ते न कराची आहे। पर सर मूंखां का ग़लती थी आहे छा? न ये ऑफिस तुंहिंजे लाइ नंढो आहे। तोखे वञणो आहे न भले वञ, मां वञा थी। वसीया प्लीज मुझे ॻाल्हि त ॿुध। छा ॿुधां यार ॻाल्हि मां तुंहिंजी? तोखे त मां ॾिसी वठंदुसि। शाह साहब हाणे पुलिस उहो ई कंदी जेको पुलिस खे करणु खपंदो हो। महिरबानी करे वक्त एॾो जल्दी गुज़री वियो, ख़बर ई कान पई। ईअं लॻे तो ॼण कल्ह जी ॻाल्हि हुजे। काश हिन वक्त खे रोकण असांजे इख्तियार में हुजे। हाँ, पर असां ईअं करे नथा सघूं। हाणे मूंखे इजाज़त ॾे। मां तुंहिंजो इंतज़ार कंदसि। तो ख़बर आहे मूंखे अलविदा चवण खां नफ़रत आहे। अलविदा चवण छॾे ॾे न। वसीया, मां तोखे कॾहिं अलविदा न चवंदुसि। मां तोखे नथो विसारे सघां। मां मोटी ईंदुसि। तूं वापसि ईंदे न, मूंखे विसरी त न वेंदे। चई छॾ त तूं मूंखां बिना अधूरो आहीं। मां तोखे कॾहिं न विसारींदुसि वसीया। हर लम्हो हर पल तोखे यादि कंदो रहंदुसि। तोखां सिवा मुंहिंजी ज़िंदगी अधूरी आहे। दिलियूं थियूं जुदा, रास्ता थिया जुदा। मुंहिंजी फ्लाइट जो टाइम थी वियो। हिकिड़ो मिंट तो सां मां पोइ थो ॻाल्हायां, ठीकु आहे? साईं तव्हांखे वॾी वॾी मुबारक हुजे। आरिफ शाह अरेस्ट थी वियो आहे। ओ इते रखीसि दुश्मन जी दांगी भगी। बीठो छो आई? दे वीरबख्श, अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। मुंहिंजे रस्ते जो कंडो साफ़ थी वियो। साईं ये तो वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। तव्हांजे रस्ते जो आख़िरी कंडो साफ़ थी वियो। सॼे चैनलनि ते ख़बर हले पई आरिफ शाह पंहिंजे ग्रुप सां गॾु गिरफ़्तार थी वियो आहे। मां सॼे ॻोठ में वञी मिठाई थो विरायां। वेठो छो आई? वञ न, सॼे ॻोठ में मिठाई विराए।
बेवकूफ इंसान हलियो मूंसां मुक़ाबिलो करण ऐं पंहिंजो कद वधाइण। सॼी ज़िंदगी आरिफ हुसैन जेल में सड़ंदो रहो। मायरा तू ही छा वसीम, तू मूंखे ॾिसी एतिरो ड्रिजी छो वेंदो आहीं, जीअं को नांग ॾिसी वरितो हुजे। ख़ैर, मुंहिंजे इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी वयूं। अॼु मां एतिरी ख़ुशि आहियां जंहिंजो तूं अंदाज़ो बि नथो लॻाए सघीं। वसीम, मां तुंहिंजे अचण जी ख़ुशी में घणो कुझु प्लान कयो आहे। पाण रोज़ाना राति जो डिनर कंदासीं। मां तुंहिंजे लाइ एतिरी सारी शॉपिंग कई आहे। तू बस मूंसां गॾु घर हल, मां तोखे ॾेखारियां त मां तुंहिंजे लाइ छा छा प्लान कयो आहे। वसीम, तू बुत बणिजी छो बीठो आहीं? कुझु ॻाल्हाए छो नथो? मायरा छा? मायरा मां एॾे अरसे खां पोइ वापसि आयो आहियां। त पहिरें मां घर वेंदुसि, अम्मा सां त मिलां। हाँ त ठीकु आहे, मां बि तोसां गॾु थी हलां। तू चरी थी वई आहीं छा? कंहिं हैसियत सां मूंसां घर हलंदी आहीं? इहो तूं छा पियो चईं वसीम? ॾिस, मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त मां हीअं त कराची पहुतो आहियां, तोखे पाण सां गॾु वठी हलंदुसि त ॾिस, तुंहिंजे मुंहिंजे विच में जेको कुझु बि आहे अम्मा खे कुझु ख़बर न आहे। हाँ त ॿुधाए छॾ न अम्मा खे। हाणे तूं वापसि अची वियो आहीं, छाजो इंतज़ार आहे? तोखे हर ॻाल्हि जी एतिरी जल्दी छो हूंदी आहे? छो जो वसीम, हाणे मूंखे इंतज़ार न पियो थिए। असां 2 सालनि खां गॾु आहियूं, कोई बि असांजो रिश्तो हिकु राज़ में आहे छो? आख़िर अहिड़ो छा आहे जेको तूं दुनिया खां पियो लिकाईं? ॿुधाए न, अहिड़ो छा आहे? ॿुधणु चाहीं थी न त पोइ ॿुध। अगर दुनिया के खबर पइजी वई त असां ॿिन्ही जे विच में कुझु आहे त प्लीज वसीम, इएं न चओ। असांजे विच में कुझु त आहे, प्लीज चओ न। असांजे विच में मोहब्बत जो रिश्तो त आहे न। मां मञा थो असां ॿिन्ही जे विच में मोहब्बत आहे, पर अगर दुनिया वारनि खे इहा ख़बर पई त सभु मूं ते खिलंदा, ॻाल्हियूं कंदा त मूं पैसे जी लालच में तोसां शादी कई आहे। त तूं हिन ख़ौफ़ जे करे कॾहिं बि मूंसां शादी न कंदे? मूं ईअं कॾहिं चयो मायरा? पर पहिरें मूंखे पंहिंजे पेरनि ते त बीहण ॾे, मूंखे कुझु ठहण त ॾे। वसीम, तुंहिंजियूं इहे ॻाल्हियूं पोइ 2 सालनि खां बि ॿुधां। आख़िर तोखे ठहणो छा आहे? पाकिस्तान जो सदर? जॾहिं वारनि में अछा पइजी वेंदा तॾहिं कंदे मूंसां शादी? ॿुधाए। तूं न सम्झंदी आहे मायरा, तोखे सम्झाइण बेकार आहे। वसीम, वसीम, वसीम! दूरियों वयूं वधी वधिया जो फासला,
ओ अम्मा। आई आई अम्मा। वसीम पुट तू खैरन साची है। हाँ सदके केड़ा हाल अम्मा? शुक्र है पुट चङू जो तू आहे तोखे ॾिसण लाइ त मुंहिंजूं अखियूं सिकी वयूं हुयूं। वे त मां तुंहिंजे लाइ मानी थी खणी अचां, तोखे बुख लगी हूंदी ॾाढी। मां मूं जहाज में ही खाई छॾी अम्मा, को मसलो न आहे। छॾ केड़ी मानी ॾिनी हूंदो, एतिरो ज़रड़ो त ॾिनो हूंदो। तू वे त मां तुंहिंजे लाइ मानी थी लॻायां। न तू छॾ, तू वे त सही, मूंखे तुंहिंजी सिक लगी आ मां। अल्लाह शुक्र थियो पुट तू आहे, तोखां सवा त मूंखे ही घर खाइण पे आयो। हाणे तू अची वियो न, हिन घर खे 4 चंड लगी विया आहिनि। अम्मा तोखे ख़बर आहे मां तुंहिंजे लाइ सियारे जा ज़बरदस्त कपिड़ा आना आहिनि, ॾेखारियां? छॾ पुट पोइ ॾिसी वठंदासीं। ऐं हूअं बि हींअर कहिड़ो सियारो आहे ऐं मूं ते मौसम जो असर कोन थींदो आहे। पर अम्मा मूं ॾिठो आहे तूं पंहिंजो बिल्कुलु ख़्यालु न रखंदी। मुंहिंजो ख़्यालु रखण लाइ त ईअं आयो न। तौकीर किथे आहे, नज़र न पियो अचे? पुट तोखे त ख़बर आहे न त हू सदाईं पंहिंजे दोस्तनि वटि हूंदो आहे ऐं मां अकेली वेठी हूंदी आहियां घर में। अच्छा मां हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, ही ॿाहिरि भित जाइ त कीअं भॼी पई? किथां टुटल आहे पुट? वो ॾिठो त जाइ त भित भॻी पई आहे, ईअं ॼण के हथोड़नि सां भॻी हुजे। वाह, गोलियुनि जा निशान आहिनि पुट। गोलियुनि जा निशान? कुछ ॾींहं पहिरियां पुट ते फायरिंग थी हुई। माण्हू त अलाए केरु हुआ, पर अल्लाह जो शुक्र आहे त का गोली अंदर न आई। अम्मा इहो इलाइक़ो हाणे रहण जे क़ाबिल न आहे। मूंखे कंपनी वारनि नई जाइ ॾिनी आहे, असां जल्द उते शिफ्ट थी वेंदासीं। अचण सां ई पुट वरी वञण जूं ॻाल्हियूं तो करीं था। मां ही घर कोन छॾींदसि। हीअ तुंहिंजे पीउ जी आख़िरी निशानी आहे ऐं तव्हांजो बचपन बि हिते ई गुज़रियो आहे। मां न छॾींदसि घर। पर अम्मा कॾहिं त असांखे इहो घर छॾिणो आहे न। मुंहिंजी ऑफिस खां मूंखे नओं घर मिलियो आहे, असां जल्द उते शिफ्ट थींदासीं। छॾ पुट हींअर हिननि ॻाल्हियुनि खे, ॿिए दफ़े कॾहिं कंदासीं। तूं थकिजी आयो आहीं न, तूं हली आराम कर, आउं तुंहिंजे लाइ चांहि थी ठाहे खणी अचां। ठीकु आहे अम्मा। मैं तुम्हें बता रही हूँ, बहुत मजे की जगह है वो। मुझे तुम्हारी बात पे अब जरा एतबार नहीं है। तुम लास्ट टाइम जहाँ लेके गई थी ना, उससे अच्छा हम पिंडी के किसी ढाबे में खाना खा लेते। अरे यार, एक गलती की माफी तो सबके लिए है। एक बार वहाँ जाके देखते हैं, मजा ना आया तो पैसे वापस। किसको वापस? कैफे वालों को? अरे यार ऐसी बोल रही थी मैं। जैसे भी कही थी, मैं अब तुम्हारे कहने पे कहीं भी नहीं जाऊंगी। अच्छा चलो फसीहा से राय लेते हैं, ठीक है? फसीहा? हाँ बताओ फसीहा। फसीहा, इसे क्या हुआ? फसीहा? फसीहा, क्या हुआ है तुम्हें? चंद दिनों से हम नोट कर रहे हैं, तुम बहुत गुमगुम रहती हो। कहाँ खोई हुई हो? नहीं, कहीं भी नहीं। बोलो ना फसीहा, हमें बहुत परेशानी हो रही है। परेशान होने की कोई भी जरूरत नहीं है, मैं ठीक हूँ। मुझे पता है इसको क्या हुआ है। क्या? बुखार हुआ है। हाँ? नहीं तो। अरे यार, मैं उस बुखार की बात थोड़ी कर रही हूँ। तो फिर? मैं तो उस बुखार की बात कर रही हूँ जिसमें दिल की धड़कनें तेज हो जाती हैं, जिसमें रातों की नींद उड़ जाती है और कभी कभी ठंडी आहें भरने का दिल करता है। ये कौन सा बुखार है? ये है प्यार का बुखार। तुम दोनों फिर से शुरू हो गई यार, चैन नहीं है तुम दोनों को। यार हम तो मजाक कर रहे थे। अरे तुम्हें क्या हो गया कि सचमुच तो प्यार नहीं हो गया तुम्हें? मैं इस बारे में कोई भी बात नहीं करना चाहती। तुम्हें तो वाकई प्यार हो गया फसीहा। बस करो तुम दोनों। तभी तो इतनी खोई रहती हो। वसीम तो चला गया, जाते जाते तुम्हारे होश भी उड़ा गया। इसका तो अब एक ही हल है। वो क्या?
जिसने भी इसका चैन नींद सब कुछ उड़ाया है, अब इसको उसके पास चले जाना चाहिए। तुम लोग अपनी बकबक बंद करो प्लीज। नहीं, हमें पता है तुम वसीम से प्यार करती हो। तुम भले ही हमसे ये बात छुपा लो, लेकिन खुद से नहीं छुपा सकती। तुम उसके बगैर रह ही नहीं सकती। जाओ, अगर वो तुम्हारे पास नहीं आ सकता तो तुम ही उसके पास चली जाओ। दूरियों वयोवधि वध्या जो फासला, अब तुम्हारे लिए यहाँ पे रखा है क्या है फसीहा? उसका इंतजार करके तुम क्या साबित करना चाह रही हो? होश में आओ, होश में आओ यार। हेलो तबस्सुम। वेलकम बैक सर। तव्हां जे अचण ते मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। मूंखे बि। कहिड़ा हाल आहिनि? जी मां ठीकु आहियां सर। सर तव्हांजो नयो ऑफिस राइट ते सेकेंड आहे। नओं ऑफिस? जी जवाहर साहब चयो आहे तव्हांजे लाइ नयो ऑफिस। अच्छा, थैंक यू। सर अगरि तव्हांखे कंहिं शइ जी ज़रूरत पवे त तव्हां मूंखे कॉल करे वठिजो। थैंक यू। यस तौकीर, तू हिते कीअं आहियो वसीम भाई? मां ठीकु आहियां। तूं हिते अचानक कीअं? बसि ईअं ई तव्हांखे ॾिसण आयुसि। वे 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 वे। थैंक यू। काफ़ी वॾी ऑफिस आहे मुंहिंजी। वॾी तरक़ी करे विया हो मां। कुझु खाईं घुरायां तुंहिंजे लाइ? न बस ठीकु आहे। यार ईअं कीअं हलंदो? पहिरियों भेरो मुंहिंजो ऑफिस आयो आहे तूं। तव्हांजी वॾी महिरबानी। मां हिते पहिरियों दफ़ो न आयो आहियां, बल्कि हाणे त हिते रोज़ ईंदुसि। मां सम्झुसि कोन, छा मतिलब? मां हिते जॉब थो कयां। छा? ईअं कीअं थो थी सघे? छो ई नथो थी सघे? तव्हांखे छा थो लॻे सिर्फ़ु तव्हां ई हिते जॉब करे सघो था, मां न? मूं ईअं कॾहिं चयो? मुंहिंजो मतिलबु आहे त कल्ह ताईं त तूं जब्बार साहब सां मिलण बि पसंदि न कंदो आहीं। कुझु उसूल हुया तुंहिंजी ज़िंदगी जा, अचानक छा थियो? अचानक नाहे थियो इहो सभु कुझु। वक़्तु ऐं हालात मूंखे हिते खणी आया आहिनि। ऐं रही ॻाल्हि उसूलनि जी, त उसूल तब्दील बि थी सघनि था। त हीअं चओ न, हालातनि जी गर्दिश तुंहिंजे रत खे थधो करे छॾियो आहे। मां जंहिं राह ते हलां थो, मां हुनखे पंहिंजी कामयाबी या मुंहिंजी शिकस्त न सम्झियो। मां बि हिन कंपनीअ जो अहम हिसो थी सघां थो। अगरि हीअं थियो त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। सुठी ॻाल्हि। ख़ैर हाणे मां हलंदुसि। हाणे त मुलाक़ात थींदी रहंदी। बिल्कुलु थींदी रहंदी। टेक केयर। तोखे मुंहिंजे फ़ैसिले ते शक आहे? न सर, तव्हां मूंसां मशवरो ई कोन कयो। तौकीर मुंहिंजो नंढो भाउ आहे ऐं इन सिलसिले में ॻाल्हि करण लाइ मूंखां बहितर शख़्स ॿियो केरु थी सघे थो? तूं बिलावजह जज़्बाती पियो थिए। तोखे ख़बर आहे मूंखे हीरो तराशणु ईंदो आहे ऐं इन जे लाइ मूंखे कंहिं मशवरे जी ज़रूरत न आहे। मूंखे सेकंड्स में कंहिं बि शख़्स जी क़ाबिलियत जो अंदाज़ो थी वेंदो आहे। जहिड़ो शख़्स
आरिफ शाह जो राइट हैंड थी सके तो वो कुछ भी करे सके तो मूंखे तव्हांजे फैसले ते एतराज़ न आहे सर। ऐं भला मां केरु थींदो आहियां एतराज़ करण वारो। अफ़सोस रुगो हिन ॻाल्हि जो आहे त इहा ॻाल्हि मूंखे पंहिंजे नंढे भाउ खां ख़बर पई, न कि तव्हां खां। वसीम, तू खामखा जज़्बाती पियो थी। इहो फ़ैसिलो मां तुंहिंजी गैर मौजूदगी में कयो जॾहिं तूं इस्लामाबाद में सारा गिला शिकवा तू पंहिंजे ज़हन मां कढे छॾ। ऐं एतिरो न सोच, वञी सघे थो। तू चरी थी वहीं आचा? ये रस्ते में कोई ईंदो आहे छा? तोखे लॻी वञे हा त? तू मुझसे ॻाल्हाए छो नथो? मुंहिंजी कॉल्स अटेंड छो नथो करे? त कॉल अटेंड न कंदुसि, मैसेज जो रिप्लाई न कंदुसि त तू ये रस्तो रोकींदीअ मुंहिंजो? ॿियो कहिड़ो रस्तो छॾियो आहे तूं मूं वटि? हुन ॾींहुं एयरपोर्ट ते बिना ॻाल्हाए तूं हलियो वए। उन खां पोइ कॉल्स अटेंड तो करी, ना मैसेज जो रिप्लाई। मां केतिरियूं माफ़ियूं घुरियूं आहिनि मैसेजेस में। मारा माण्हू पिया ॾिसनि, तू छा पई करी? अच्छा, माण्हू पिया ॾिसनि, तूं डिॼी थो माण्हुनि खां। तू होश में नहीं है। हल वे गाड़ी में ॻाल्हायूं था। नाहे वेणो मूंखे गाॾी में। पहिरीं तूं मुंहिंजे सवालनि जा जवाब ॾे। मारा प्लीज, गाड़ी में वेही ॻाल्हायूं था न। मां तुंहिंजी हर ॻाल्हि जो जवाब ॾींदुसि। प्लीज मारा, फॉर गॉड सेक, अच गाड़ी में वेहो, अच प्लीज। वसीम, हींअर जो हींअर पापा खे हली सभु कुझु ॿुधाए, न त मां पापा खे सभु कुझु अॼु ॿुधाए छॾींदसि। ॾिस मायरा, मां सम्झां थो हींअर तूं केतिरी अपसेट आहे। समझण जी कोशिश कर। मां हींअर तुंहिंजे बाबा सां नथो ॻाल्हाए सघां। छो नथो ॿुधाए सघीं पापा खे? तूं पापा खां डिॼी तूं या नौकरी विञाइण जो डपु अथई? मायरा प्लीज, मां तोखे पहिरें बि चयो आहे, मूंखे कुझु करण त ॾे, मूंखे पंहिंजे पेरनि ते त बीहण ॾे। मां तुंहिंजे पापा जी कंपनी छॾे ॾींदुसि, मूंखे रुगो कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾे। आख़िरी भेरो मुंहिंजे लाइ एतिरो त करे सघीं थी न। अच्छा छॾ, पंहिंजो मूड ठीकु कर। हाँ, कंहिं जाइ ते हलूं था, जिते तूं चओ। कुछ शॉपिंग वॉपिंग करे था वठो, जिते तू चओ उते हलूं था, आराम सां वेही ॻाल्हायूं था।
गलत सब फैसला बेवजह ही अड़ंदा वया फासला फासला गलत सब फासला बेवजह ही वधंदा वया You are so beautiful. I तुम ॾाढी सोहणी पई लॻे। आरिफ साहब तव्हां हिते? I'm sorry, मां वॉशरूम लाइ आयुसि। Sorry. ही ते छा पियो करे? मामा ता ॾिठो न, हू शख्स अॼु मुंहिंजे कमरे में अची वियो। प्लीज इहा ॻाल्हि पापा खे न ॿुधाइजे। मामा छो न ॿुधायां पापा खे? मां ज़रूर ॿुधाईंदमि। हुन अॼु मूंखे टच करण जी कोशिश कई आहे। चयमि न ख़ामोश थी वञ। असांजा हुन माण्हू मां इलाही कम निकिरंदा आहिनि। हिते अव्हांजी धीउ जी इज़त जी ॻाल्हि अची वई आहे। तव्हांखे पंहिंजे कमनि जी पई आहे। मूं चयो बस त बस, मुंहुं न खोलजांइ बस। दूरियों वयूं वधी वधिया जो फासला केर? दिलियूं थियूं जुदा फसिया रास्ता फसिया थिया जुदा फसिया मुझे थी मैंने तो याद किया तो क्या खबर है? मां केरी खुश आहियां तुंहिंजे अचण ते। वैसे मूंखे यकीन कोन थो अचे त तूं 5 सालनि खां पोइ मोटी आई। या अल्लाह तुंहिंजा लख लख शुक्र। मुंहिंजी धीउ घर मोटी आई आहे 5 सालनि खां पोइ। अॼु असांजी फैमिली कंप्लीट थी वई वसिया। हाँ अॼु असांजी फैमिली कंप्लीट थी वई आहे। हल अंदर हल, तुझे पापा के सरप्राइज ॾियणो आहे न। हल तोखे वाकई मूड सही करण ईंदो आहे। ऐं तोखे टेंशन ॾियण। बस कॾहिं कॾहिं तुंहिंजे हिन कॾहिं कॾहिं जे चक्कर में कंहिं ॾींहुं मुंहिंजी हार्ट फेल थी वेंदी। अल्लाह न करे वसीम। जेकॾहिं तोखे कुझु थी वियो त मुंहिंजो छा थींदो? मूंखे टेंशन ॾियण छॾे ॾे। ठीक है, छॾे ॾींदसि। चङो, हाणे काफ़ी टाइम थी वियो। तुम भी घर हली आराम कर।
दिल तो नथी चवे, पर छा क्या। ओके बाय। बाय। बुध, आई लव यू। गुड नाइट। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।